ज़िक्र कंदासीं खानपुर महर वेझो हिक ई ॾींहं में भाउ हथां भाउ जे क़त्ल जो ॿियो वाक़ियो पेश आयो। ॻोठ अतर गबोल में नंढे भाउ गुलज़ार मामूली ॻाल्हि तां बंदूक जा फायर करे वॾे भाउ शौकत गबोल खे क़त्ल करे छॾियो। ॿिन्ही भाइरनि में मामूली ॻाल्हि तां मुंहमारी थियण तां जवाबदार भाउ ते बंदूक जा फायर करे वॾे भाउ खे मारे छॾियो आहे। मक़तूल जो बढ़ सिविल अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। वाज़े रहे त कुझु कलाक पहिरीं ॻोठ माकन कोरी में बि भाउ हथां भाउ जे क़त्ल जो वाक़ियो पेश आयो हुयो। बाठे वेझो हिकु ॾींहुं अॻु गुम थी वियल धनार जो बरसाती पाणी में लाश हथ कयो वियो आहे। राइस केनाल वटि वेठल ॿोॾ मुतासिर पीर शाहगोठ वासी 50 वरनि जे सुहिणुल आशारी जो लाश 24 कलाकनि बाद बरसाती पाणी में हथ आयो आहे। वारसनि जो चवणु आहे त सुहिणुल आशारी हिकु ॾींहुं पहिरियां चौपाए माल चारण वियो हो, जेको घर वापसि न आयो। घणी ॻोल्हा बाद ॻोठ भरिसां बीठल पाणी मां संदसि लाश हथ कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त 5 ॾींहं अॻु सुहिणियल आशारी जो पीउ रांझल आशारी बि बरसाती पाणी में ॿुॾी वियो हो, फौत थियो हो। ऐं ॻोठाणनि जो चवणु हो त तक जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े इंतिज़ामिया 15 ॾींहं गुज़रण बावजूदि ॻोठ मां बरसाती पाणी नेकाल न कराए सघी आहे, जंहिं सबबि जानी नुक़सानु थी रहियो आहे। हुननि चयो त इंतिज़ामिया पारां बरसाति मुतासिरनि जे वाहर करण में मुकमल तौर ते नाकाम थी विया आहिनि। सहूलियतूं फराहम न थियण सबबि मुतासिर ॻोठाणा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। ज़िक्र कंदासीं ख़ैरपुर वेझो ॻोठ सालार सोलंगी जे रहवासियुनि पारां बासर MPA सैयद प्यार अली शाह जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शाहनवाज़ सोलंगी, डॉक्टर ज़ाकिर सोलंगी, ग़ुलाम कंबर प्यार अली सोलंगी ऐं इमदाद खमीसाणी जी अॻवानी में बासर प्यार अली शाह जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन इल्ज़ाम मणींदे चयो आहे त बरसातनि दौरान MPA प्यार अली शाह इंतकामी कार्रवाइयूं करे अबल वाह ते ग़ैर क़ानूनी मोटरूं हणाए असांजे घरनि ऐं ज़मीननि में पाणी छोड़ कयो आहे। उन्हनि चयो त प्यार अली शाह पंहिंजा बंगला ऐं ज़मीनूं बचाइण लाइ हथरादू कट खणायो आहे। नतीजे में असांजा 250 खां वधीक घर ऐं हज़ारें एकड़ ज़रई ज़मीन पाणी हेठि अची विया आहिनि। उन्हनि वधीक चयो आहे त घर ॿुॾी वञण सबबि केतिरा ई ख़ानदान लड़पड़ाहण करे रहिया आहिनि ऐं करोड़नि रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु हो त घरनि ऐं ज़मीननि मां पाणी कढाइण जो चवण ते प्यार अली शाह असांजे 18 माण्हुनि ते FIR दाख़िल कराए छॾी आहे। मुज़ाहिरीन IG सिंध खां मुतालबो कंदे चयो दाख़िल कयल कूड़ी FIR ख़तमु करे इंसाफ़ फराहम कयो वञे। ज़िक्र कंदासीं मदेजी में कवरेज दौरान पुलिस पारां साफ़ी ते तशद्दुद करण ख़िलाफ़ कलम धड़ियनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। कवरेज दौरान पुलिस ऐं बासरनि पारां साफ़ी वसीम सोलंगी ते तशद्दुद करण ख़िलाफ़ साफ़ियुनि पारां प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त बासर लखी ग़ुलाम शाह जो SHO तौफ़ीक़ शाह ऐं अमरोट शरीफ़ थाणे जे SHO मीर हसन बुलो बिना जवाज़ साफ़ी वसीम सोलंगी ते तशद्दुद कयो आहे। एहतजाज कंदड़नि कलम धड़ियनि IG सिंध ऐं DIG लाड़काणू खां मुतालबो कंदे चयो आहे त साफ़ी ते तशद्दुद कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। जरवार वेझो ॻोठाणे पारां बिरादरी जे बासरनि जे ऐं निजी ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ हासिल फ़क़ीर बोज़दार वासी पोरस सिकंदर अली बोज़दार पारां रोशन बोज़दार जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एहतजाज कंदे नौजवान जो चवणु हो त कुझु महीना अॻु रोशन वल्द धणी बख्श बोज़दार 70,000 रोक रक़म 2 बकरियूं ऐं हिकु टेलीविज़न ओधर ते वठी वियो हो ऐं जंहिंखे रक़म घुरण तां तशद्दुद जो निशानो बणायो आहे। हुननि चयो त रोशन बोज़दार हुजण सबबि पैसा वापसि घुरण तां मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। मुज़ाहिरो कंदड़ SSP घोटकी खां मुतालबो कयो त बासर रोशन बोज़दार ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। शिकारपुर में करबला जे शहीदनि जे 40 जे ॾियारे जे मुनासिबत सां पुलिस ऐं रेंजर्स पारां गॾियल फ्लैग मार्च कयो वियो। DSP सिटी ग़ुलाम अहमद शेख ऐं DSR रेंजर्स अमीर बंगश जी अॻवानी में गॾियल फ्लैग मार्च कयो वियो। SSP शिकारपुर शिराज नज़ीर जी हिदायतुनि ते पुलिस पारां करबला जे शहीदनि जे 40 जे मौक़े ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया। ज़िले में 33 जुलूसनि ऐं 33 मजलिसनि लाइ 1705 पुलिस ऑफिसर ऐं एहलकार पंहिंजा फ़र्ज़ सर अंजाम ॾींदा, जॾहिं त 200 आर्मी ऐं रेंजर्स जा एहलकार बि सिक्योरिटी में शामिल हूंदा। कंहिं बि इम्कानी अणवंदड़ सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ पुलिस जा रिज़र्व्स दस्ताब तयारु कया विया आहिनि, जेके एमरजेंसी जी सूरत में बर वक़्तु पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदा।